ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट सकाफ़ती वफ़द पॾे वठी वञण ते पाबंदी वारो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो आहे। सिंध जी सकाफ़त ऐं रांदियुनि वारे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर जुनेद अली शाह जी कामयाबी आहे। या सिंध हाई कोर्ट सखर बेंच सकाफ़त खाते ते वफ़द पॾे वठी वञण ते पाबंदी लगाए छॾी हुई। पाबंदी सबब असां दुनिया में मुल्क की नुमाइंदगी खां महरूम थी विया हुआसीं। डॉक्टर जुनेद अली शाह जो ये चवणु आहे पंहिंजी सकाफ़त के दुनिया में हथी ॾियणु असांजो हक़ आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो सुठो सौण आहे। सकाफ़त ऐं रांदियुनि वारे निगरान सूबाई वज़ीर जो ये चवणु आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट सकाफ़ती वफ़द पॾे वठी वञण ते पाबंदी वारो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो आहे। सिंध जी सकाफ़त ऐं रांदियुनि वारे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर जुनेद अली शाह जी कामयाबी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच सकाफ़त खाते ते वफ़द पॾे वठी वञण ते पाबंदी लगाए छॾी हुई। डॉक्टर जुनेद अली शाह जो चवणु आहे त पाबंदी सबब असां दुनिया में मुल्क जी नुमाइंदगी खां महरूम थी विया हुआसीं। पंहिंजी सकाफ़त खे दुनिया में हथी ॾियणु असांजो हक़ आहे। जॾहिं त सकाफ़त ऐं रांदियुनि वारे निगरान सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो सुठो सौण आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट सकाफ़ती वफ़द पॾे वठी वञण ते पाबंदी वारो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो आहे। सिंध जे सकाफ़त ऐं रांदियुनि वारे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर जुनेद अली शाह जी कामयाबी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे सकाफ़त खाते ते वफ़द पॾे वठी वञण ते पाबंदी लगाए छॾी हुई। डॉक्टर जुनेद अली शाह जो चवणु आहे त पाबंदी सबब असां दुनिया में मुल्क जी नुमाइंदगी खां महरूम थी विया हुआसीं।